या रसूल अल्लाह मुझो अदल फरमायो तू चवंदे मुखे माफी मिले हो चवंदो मुखे हक वठी दे तू भी मुझे मुस्तफा जो गुलाम हो भी मुझे मुस्तफा जो गुलाम बाजे हां वते हथ रखी फैसलो कर तू भी मुस्तफा के प्यारो आ जंजो हक खादो थई ओहो भी प्यारो आ खुदा मुझो मुस्तफा तोखे प्यारो कंदो या हुन के प्यारो कंदो जवाब दे सोची को जवाब दे इते सुभान अल्लाह फरमी कम न हलंदो मौली साहब तकीर पे करे त यजीद इमाम हुसैन के शहीद करे छड्यो डाडो बेदर्दी सा करायो त मर्जन सुभान अल्लाह चवण का पहिरी सोचो त सही त गाल भी सुभान अल्लाह जी हले थी या गाल जेका भी सुभान अल्लाह जन बटन हणी छरबो त मेले ते बुधंदा हो न 1.5 रुपए गिलास 2.5 रुपए गिलास 1.5 रुपए गिलास ये पे हलंदो आ ये रुगी न हलो थोड़ो सोचो बुधो बुधण का पो जेको माशाअल्लाह जो जवाब हुजे माशाअल्लाह इंशाअल्लाह जो जवाब हुजे इंशाअल्लाह सुभान अल्लाह जो जवाब हुजे सुभान अल्लाह ये सरकारी बटन न थो गाल समझो मां अर्ज पे कयो तो तू भी मुझे मुस्तफा जे दरबार में जो हक खादो थई ओहो भी मुझे मुस्तफा जे दरबार में तू चवी मुझा सोहना मुखे माफी मिले हो चवे मुझा सोहना मुखे हक मिले मुझे महबूब के बई प्यारा हो गाला गाला जवाब दे मुझे महबूब के बई प्यारा हन जो हक खादो थई ओहो भी प्यारो आ जो हक आ ओहो भी प्यारो आ ओ मुझो महबूब तोखे मिठो कंदो या हुन के हबीब बिनी के मिठो कंदो जे हक खादो आ उन के चवंदो हुन के पांजो हक दे त मुझा दोस्त जे वक्त में तो का हक जी तलबी थींदी ओ आजा एड़ी दुखी थई जो पी पुत्र के कोन सुञाण दो भा भा के कोन सुञाण दो दोस्त दोस्त के कोन सुञाण दो उते मुझा दोस्त अजीज हथ मथे करे बीही रहंदे रब्बे जुल जलाल जे जात के जलाली दो हुक्म थी दो जे कदे बियो कुछ न थस त इन जून ने क्यों इन जे हवाले कयो मुझा दोस्त अजीज ये न थे जो दुनिया में परावा हक भी खाइंदो वती नमाजू भी पढ़ी रोजा भी रखी ज़कातू भी दी हज भी करी वरी परावा हक भी खाइंदो जे दरबार में जने पहुंचबो आ त सवाल भी एड़ो कबो जेको बादशाह जे लायक हुजे जॾहिं बादशाह जे दरबार में पहुचे ऐं माण्हू चए साईं 5 रुपया ॾिजा त ॻाल्हि ठहे थी बादशाह जे दरबार में पहुतो हई त का विज़ारत घुर न जेका बादशाह खे ॾींदे सुणे अल्लाह जे दरबार में अॼु जॾहिं घुरी थो त छा घुर जो मौला मदीनो ॾेखार पोइ भली मार लहन उजागा अखने जा अल्लाह जे ज़ात खां अॼु जॾहिं घुरी ॿियो कुछ भी न घुरजा मुझे करीम रब खां घुरजा ओ मुझा करीम रब जॾहिं आखिरी घड़ी दम परवाज़ थियण जे लाइ इज़राइल मथां बीहे इज़राइल पंहिंजो कमु करे मां पंहिंजे अखियुनि सां मदीने वारे मीर जो दीदार कयां इहा दुआ घुरजा इहा दुआ घुरजा मुझा दोस्त अजीज जे इहा दुआ घुरई त इंशाअल्लाह ताला याद रखी छॾ तुंहिंजी दुनिया भी सोहणी थी पवंदी कब्र भी सोहणी थी पवंदी क़यामत भी सोहणी थी पवंदी जेके मदीने वारो मीर मिली वेंदो आ उनखे मुंहिंजो रब सब कुछ अता करे छॾींदो आ मुझा दोस्त अजीज अचो वेही कयो कदजी है सच्चे सरदार जो गालियों जुड़ी दुनिया जजे सदके उन्हें मन ठार जो गालियों पंजे कयो नूर मां पैदा पंजे महबूब के मौला हुयो अव्वल आयो आखिर उन यतीमन यार जो गालियों अजीजा ने मन
मिलाद मुस्तफा जी महफिल हाणे थोड़ो तवज्जह कजा ए 2-3 मिनट तोखे दीन जी तबलीग कयम खुदा जे तरफ मुतवज्जह कयम आखिरत जे तरफ मुतवज्जह कयम ऐं इहो भी तोखे बुधायम त हिन महफिल में अचण वारा तोखे मुबारक इन महफिल मां जेको ईंदो आहे मुंहिंजो करीम रब उन खे मायूस कोन कंदो आहे उन जा झोल भरे पोइ निकिरंदो आहे। लेकिन मुंहिंजा दोस्त अॼु त मां तोखे रब जो क़ुरान करीम पढ़ी ॿुधायां हिन महफिल में केरु ईंदो आहे मदीने वारे मीर जो मीलाद मुंहिंजो करीम रब कंहिंखे नसीब कंदो जो हुन खां आयतूं पुछंदो वञिजां सूरतूं पुछंदो वञिजां सीपारा पुछंदो वञिजां वरी अल्लाह जो क़ुरान पढ़ंदो वञिजां ॾिसंदो वञिजां पंहिंजी दिलि ठारींदो वञिजां जो तरफ जे कुरान में शक जी गुंजाइश गला गला रब जे कुरान में शक जी गुंजाइश नाहे। ओ मुंहिंजा दोस्त अज़ीज़ अल्लाह फरमायो वलल आखिरत खैरुल लक मिनल ऊला मुझे बेनियाज रब फरमायो ओ मुझा महबूबा जी मुझा करीम रब मुझे करीम रब फरमायो ओ मुझा सोना महबूब दुनिया जे लाइ हर ईंदड़ ज़मानो ॾुखियो हूंदो पर मुझा मुस्तफा तुंहिंजो रब वाइदो थो करे तो मुस्तफा जे लाइ हर ईंदड़ ज़मानो शान वारो हूंदो शान वारो हूंदो ओ मुंहिंजा रब कीअं शान वारो हूंदो कीअं मान वारो हूंदो मुंहिंजो अल्लाह तो फरमाए मुंहिंजा सोना पंहिंजे मखलूक मां हर दौर जे अंदर मां अल्लाह जी ज़ात उन्हनि माण्हुनि जो इंतखाब कंदुसि जिन जूं दिलियूं मां तो महबूब मुस्तफा जे मोहब्बत सां सिंगारे छॾींदुसि। हर अमड़ चाहिंदी आहे त मुंहिंजो बचड़ो क़ुरान जो हाफ़िज़ बणिजे हर अबो चाहिंदो आहे त मुंहिंजो बचड़ो क़ुरान जो हाफ़िज़ बणिजे मगर ईअं थींदो कोन्हे यानी अम्मा जे इरादे ते बि न थींदो आहे बाबे जे इरादे ते बि न थींदो आहे थींदो केरु आहे क़ुरान जो हाफ़िज़ जंहिंखे मुंहिंजो ख़ुदा चाहिंदो आहे जंहिंजे सीने जे मथां मुंहिंजे महबूब मुस्तफा जी निगाह ख़ास थींदी आहे। आयत क़ुरान जी इन करे थो पढ़ां त तोखे ॿुधाइण थो चाहियां त मुंहिंजा दोस्त मुंहिंजे अल्लाह जीअं पंहिंजे क़ुरान करीम जे हिफ़ाज़त जो ज़िम्मो पूरो करे ॾेखारियो ईअं मुंहिंजे रब महबूब मुस्तफा जे शान जो ज़िम्मो बि पूरो करे ॾेखारियो। अल्लाह फरमायो इन्ना नहनु नज़्ज़लना ज़िक्र व इन्ना लहू लहाफ़िज़ून। मुझे बेनियाज़ रब फरमायो कुरान करीम के नाज़िल भी मां करीम रब कयो त उन जे हिफ़ाज़त जो ज़िम्मो भी मां करीम रब खयो उन अल्लाह उहो ज़िम्मो पूरो करे ॾेखारियो आहे। 1400 साल गुज़री विया मगर अॼु बि क़ुरान करीम जे हिक ज़ेर ज़बर में भी फ़र्क़ कोन आयो कीअं कोन आयो इन करे कोन आयो जो मुझे अल्लाह ज़िम्मो खयो। हाणे थोड़ो तवज्जह कजा ज़िम्मो त रब खयो मगर उहो ज़िम्मो अल्लाह पूरो कंहिंखों करायो आहे उन जे पूरो करण जे लाइ मलाइकनि जो इंतखाब रब कोन कयो आहे। मुझे करीम रब मुझे महबूब मुस्तफा जे उम्मत मां जंहिंजे सीने खे अल्लाह पंहिंजी मेहरबानीअ सां क़बूल कयो मुझे मुस्तफा उन ते निगाह कई उहो क़ुरान करीम जो हाफ़िज़ बणिजी वियो।
दुनिया जे अंदर हज़ारे बुक्स ॿिया बि आहिनि, हज़ारे बुक्सनि मां को हिकिड़ो बि दुनिया जो अहिड़ो माण्हू ॿुधायो जेको 300-400 पेज जो किताब यादि करे वरी फार एवर उनखे यादि कयो वेठो हुजे। मुंहिंजा दोस्त, इहो नामुमकिन आहे, इहो मुमकिनात में शामिल ई कोन्हे को। इन करे जो अल्लाह ताला ज़िमो खयो आहे क़ुरान जो, हिफ़ाज़त जो ज़िमो खयो आहे, पर उहा हिफ़ाज़त कंहिंखे ॾिनी जंहिंजे सीने खे ख़ुदा चूंडियो। क़ुरान जो ज़िमो रब खयो, उन जे हिफ़ाज़त उन नेकनि शख़्सनि खां कराई जंहिंजे सीने में रब क़ुरान जी हिफ़ाज़त कई। मुंहिंजे महबूब मुस्तफ़ा जे शान जे वधाइण जो ज़िमो बि अल्लाह खयो। मीलाद जी तौफ़ीक़ उन्हनि खे ॾिनई जंहिंखे मुंहिंजे अल्लाह चूंडियो, मुंहिंजे मुस्तफ़ा उन्हनि ते निगाह ख़ासि फरमाई। न त नबी त सभिनी जो आहे न, गाला गाला नबी त महबूब त सभिनी जो आहे न, कलमो त सभिनी पढ़ियो आहे न, पोइ सभई मीलाद छो नथा कनि? ख़बर त सभिनी खे आहे न त आका असांजो नबी आहे, ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह त सभई चवनि था न, क़ुरान त सभई पढ़नि था न, नबी खे त सभु मञनि था, ख़ुदा खे त सभु मञनि था, पर मीलाद सभई छो नथा कनि? महबूब जो जशन अचण जो सभई छो नथा कनि? मुंहिंजा दोस्त, हो करण वारो सभु को चवे थो मां कयां, तमन्ना सभु कंहिंजी आहे, पर मुंहिंजो रब जंहिंखे चाहे उनखे तौफ़ीक़ ॾे। सभु कंहिंजे वस जी ॻाल्हि न आहे। खुदा जंहिंखे चाहींदो आहे उनखे मुंहिंजे महबूब मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जे मीलाद जी तौफ़ीक़ अता फरमाईंदो आहे। अञा ईअं चवां, जंहिंखे मुंहिंजो ख़ुदा पंहिंजे अमड़ जो अदब वारो बनाईंदो आहे, अमड़ जो हया ॾींदो आहे, अमड़ जे शान सुञाणण जी तौफ़ीक़ ॾींदो आहे, उनखे मुंहिंजो ख़ुदा पंहिंजे महबूब जे मीलाद करण जी तौफ़ीक़ ॾेई छॾींदो। अज़ीज़ाने मन रब जो क़ुरान ॿुधाईंदो हलाई। अॼु मुंहिंजा ॻोठ मोहम्मद रमज़ान ॾाहिरीअ वारा, अॼु गौर सां अल्लाह जो क़ुरान ॿुध। तमामु घणे खां घणो क़ुरान पढ़ण जो इरादो रखां थो। अॼु तोखे रब जे क़ुरान मां ॿुधाईंदो थो हलां त मुंहिंजा दोस्त अज़ीज़, दुनिया जे अंदर मुअल केरा ऐं जीअरो केरा। मोल गाला गाला मोल केरा, जीअरो केरा। तूं असां मोल उनखे चवंदा आहियूं जो डॉक्टर बाह ते हथ रखी चवे नब्ज़ बीही वई आहे, दिल कम कान थी करे, पसाह पूरा थी आहे, अदा तुंहिंजो हमरा एक्सपायर थी वियो, तुंहिंजो हमरा मरी वियो। ओ मुंहिंजा दोस्त अज़ीज़, हरगिज़ ईअं न आहे। मुंहिंजा दोस्त अज़ीज़, मोल इहो न आहे जंहिंजा पसाह पूरा थी विया, मोल इहो न आहे जंहिंजी नस हलण खां बंदि थी वई आहे, मोल इहो न आहे जंहिंजा हथ पेर कम नथा कनि। मोल कहिड़ा? मोल उहो आहे जंहिंखे क़ुरान में मुंहिंजो रब चवे त ही मोल आहे। इहा ॻाल्हि सची आहे? चओ ईअं कीअं चओ, ॿुधाए त पोइ मञूं। तवजह कर ओ मुंहिंजा दोस्त अज़ीज़, जॾहिं मैयत खणी साम्हूं ईंदा आहिनि, ॾिसण वारो छा चवंदो आहे? इन्ना लिल्लाहि व इन्ना इलैहि राजिऊन। तवजह कजा दोस्त, इन्ना लिल्लाहि व इन्ना इलैहि राजिऊन। आयो भी अल्लाह जे तरफ़ खां, वञी भी अल्लाह जे तरफ़ रहियो आहे, अल्लाह जो हुयो, अल्लाह ॾे वञी रहियो आहे। ओ मुंहिंजा दोस्त अज़ीज़, ज़मीन ते भी अल्लाह जो हुयो, अमड़ जे पेट में भी अल्लाह जो हुयो, अञा जॾहिं आलम अरवाह में हुयो तॾहिं भी अल्लाह जो हुयो, कब्र में पहुतो आहे तॾहिं भी अल्लाह जो आहे। लेकिन मुंहिंजा दोस्त, इहो मोल न आहे। मोल त उनखे चइबो आहे जेको चुरी कोन सघंदो आहे, मोल उनखे चइबो आहे जेको ॿुधी कोन सघंदो आहे, मोल उनखे चइबो आहे जेको जवाब कोन ॾेई सघंदो आहे। केरु थो चवे त ही मोल आहे? हे आलम अरवाह मां अमड़ जे पेट में आयो आहे, 9 महीना अमड़ जे पेट में रही करे वरी ज़मीन जे तख़्ते ते आयो आहे। साल जेतिरा रब चाहियो ज़मीन ते रही करे वरी ज़मीन में अंदर वियो आहे। वरी क़यामत जो ॾिहाड़ो थींदो, इन ज़मीन मां उथंदो, अल्लाह जे दरबार में पेश थींदो। मुंहिंजा दोस्त, हे त घर थो तब्दील करे, हिकिड़े घर खां ॿिए घर में, ॿिए घर खां टे घर में, टे घर खां चौथे घर में। इहो मोल न आहे। जॾहिं तूं मुक़ाम ते वेंदो आहे, चवंदो आहे अस्सलामु अलैकुम या अहलल कुबूर। सलाम कॾहिं मोल खे वराइबो आहे? जवाब ॾे।
सलाम मोला के वराए पो बोड़े के सलाम वराई तो ही भलाई हो जवाब दे बोड़े के सलाम वराई दे बोड़े के इशारे सा चवंदे ये हाया न सलाम उन के वराए पो जेको बुधंदो सलाम उन के वराए पो जेको बुधंदो कबर में त सब बुधन था पे तू उन के मोल छो तो चवी अज त तो के रब जो कुरान बुधाया त मोल के राई जेरो के अजीजा ने मन तवज्जह कजा मोल इहो नागे जेके तू जनाजे जी नमाज पढ़ी कबर में पूरे ईंदो इहो मोल नाहे मोल केरा अल्लाह जे कुरान करीम खां था पुछो त मोल केरा जिंदह केरा अल्लाह जो पाक कुरान करीम बुधाए रहियो केडी मल बुधाए रहियो जेडी मल मुजो महबूब मदीने जो ताजदार जो सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जी जात अबू जहल अबू लहब उतबा ऐ शहबा के मुझो मदीने जो मीर अल्लाह जे दीन जी मुझा दोस्त तबलीग करे रहियो खुदा जो दीन बुधाए रहियो खुदा जे दीन जे तरफ महल कर जेला बुधाए रहियो मुझो मदीने जो मीर अबू जहल अबू लहब के बुधाए रहियो मुझो करीम रब हिका अल्लाह वहदहु ला शरीका अल्लाह ते ईमान आण्यो जेडी मल मुझो मदीने जो साईं अबू जहल अबू लहब उतबा शहबा के दीन जो पैगाम दई रहियो मुझो करीम रब पांजे पाक कुरान करीम जी आयत नाज़िल फरमाइंदो मुझो अल्लाह फरमाइंदो इन्नका ला तुस्मिउल मौता इन्नका ला तुस्मिउल मौता वला तुस्मिउस सुम्मा दुआ इज़ा वल्लौ मुदबिरीन मुझे बेनियाज़ रब फरमायो ओ मुझा महबूब मुस्तफा जी मुझा करीम रब इन्हनि के तू छा थो समझाई ये कॾहिं बि कोन समझंदा ये कॾहिं बि कोन ॿुधंदा छो मुझा मौला रब चवे थो इहे मोल छाहिन इहे गला गला छाहिन कुछ ही छो न तो गोठ रमजान डाहिरी वारा कुछ ही छो न तो अल्लाह फरमाए तो इन्नका ला तुस्मिउल मौता ओ मुझा महबूबा इहे मोल इहे कोन ॿुधंदा वला तुस्मिउस सुम्मा दुआ इज़ा वल्लौ मुदबिरीन अभी केतिरो बि तू उन्हनि खे ॿुधा ये मुंहुं फेरे वञण वारा ॿुधण वारा कोन्हन हाणे मूंखे जवाब ॾे अबू जहल हली बि रहियो खाई बि रहियो पी बि रहियो ॾिसी बि रहियो दुनिया ते कमकार भी करे रहियो मगर मुझो अल्लाह फरमाए रहियो ओ मुझा महबूब इहे मोलहन इहे चेरा नाहिन छाजे करे मोलहन जो मुझा महबूब मुस्तफा तोखे नथा सुञाणन जेको तोखे न सुञाणदो मां रब जो फैसलो तो सिद्ध नाहे उहो मोलवा मोल जणला मोल जिंदा हुजण जे ला इज़राइल जो हुजण जरूरी कोने इज़राइल जो अचण जरूरी कोने मुझा दोस्त अजीज अबू जहल अबू लहब हली भी रहा हन घुमी भी रहा हन खाई भी रहा हन पी भी रहा हन मगर मुझो रब तो चवे त मुर्दा हन जिंदा नाहन छो छो मुझा मुस्तफा तो के न सुञातो थन लेकिन वरी तस्वीर जो ॿियो रुख निहार मुझा दोस्त हिकड़े मुझे महबूब मुस्तफा जे सुने उहो भी चाचो जो नालो हजरत अमीर हमजा चो रज़ियल्लाहु ताला अन्हु सिर मुबारक अलग जिस्म जो टुकड़ो टुकड़ो थी वयो जिगर मुबारक चीरियो वयो जिगर मुबारक अलग कयो वयो उहा माई हिंदा जिगर भी चबाड़े रही साह जो सिस्टम बंद थी चुको जिस्म पंहिंजी जगह ते को टुकड़ो किथे पयो को टुकड़ो किथे पयो लेकिन अल्लाह जे कुरान दे निहार मुझे करीम रब कुरान करीम में फरमायो वला तक़ूलू
फी सबीलिल्लाह अमवात बल अहया मुझो रब तो फरमाए जेको मुझे मुस्तफा के सुञाणंदो आहे जेको मुझे महबूब सां प्यार कंदो आहे जेको मुझे महबूब सां इश्क कंदो आहे जेको मुझे महबूब जे जी में जी चवंदो आहे जेको मुझे महबूब के पंहिंजी जान नज़राने में ॾींदो आहे जेको मुझे महबूब जे मथां जान कुर्बान कंदो आहे उन जे लाइ इज़राइल जो अचण या वञण काई हैसियत कोन थो रखे उहो जेकॾहिं दुनिया में हली रहियो आहे खाई रहियो आहे तॾहिं बि ज़िंदा पर जेकॾहिं हो दुनिया खां डिस्कनेक्ट थी चुको आहे हुन जो सिर अलॻि थी चुको आहे जिस्म अलॻि थी चुको आहे धड़ अलॻि थी चुको आहे पोइ बि मुंहिंजो रब फरमाईंदो आहे खबरदार थी जा मुंहिंजे महबूब जो आशिक आहे मुंहिंजे महबूब जो दीवानो आहे मुंहिंजे महबूब जो मस्तानो आहे इहो मुअल न आहे इहो ज़िंदा इनखे मुअल न चइजा छो त मां अल्लाह जे दरबार में मुअल उहो आहे जेको मुंहिंजे महबूब खे नथो सुञाणे ज़िंदा उहो आहे जेको मुंहिंजे मुस्तफा जे मथां जान कुर्बान कंदो आहे मुअल केरा जेको मुझे महबूब के गला गला महबूब के नथो सुञाणे जिंदा केरा जेको मुझे मुस्तफा करीम जे मथा जान गला गला जेको जान कुर्बान करे रहियो आ मुझा दोस्त तोखे मुबारका तोखे सजो ॾींहुं जलसा जुलूसन में गुजारे सजो ॾींहुं मेहनत कई थे अज भी आधी रात ते वेठो ही कंहिंजे लाइ वेठो ही छो त पंहिंजे महबूब मदीने वारे मीर सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जे मोहब्बत में बैठो हां इश्क में बैठो हां मुझे रब तोखे विहारियो आ तू दुनिया में हली रहियो है तॾहिं भी जिंदा पर जॾहिं तो दुनिया छड़ी वो भी तू मुर्दा नहीं सलात पढ़ो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह हजार को मथे मानू वेठा आवाज अचे को दो बाहर थद घणिया छा हां दा हसिया का बसाता है अच्छे भला ये वठी ये सी चो तो भला दुआ करो अदा दियो खबर छा ख्याल है चार हाथ खड़ी चवंदा न बाक़ी सब चवंदा असां ख़ुशी नहीं में अरे यार सदाई कोन ईंदुसि ए जिंदगी जो मेलो आ ईअं न कजो तव्हां सुस्त थींदो अञा त मुंहिंजे ख्याल में हिकिड़ो कलाक बि मस थियो आहे हिकिड़ो कलाकड़ो थियो आहे तव्हां हींअर ई लोह लॻा पिया हो मां त इन करे लागी तो पे क़ुर जूं आयतूं पढ़ियूं ॾिठमि खोड़ क़ुर करीम जा हाफ़िज़ मौलवी वेठा आहिनि लागी तो के 20-25 आयतूं क़ुर जूं पढ़ी वठां न त किसा मूंखे बि अचनि था खैण मूंखां बि विसरी कोन विया आहिनि अजीज़ाने मन थोड़ो हिम्मत कयो चुस्ती कयो तो लगी तुझी तार आजन के दुनिया में उहे दीवाना लगी तुझी तार आजन के दुनिया में उहे दीवाना असहाबी महबूब जाते मस्ताना लगी तुझी तार आजन के ओ मुझे महबूब मुस्तफा सा प्यार करने वाला अञा हाणे तोखे पंहिंजे आका जो प्यार तो ॿुधायां मुझो महबूब मदीने जो ताजदार सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जी ज़ात इंसान त इंसान पर मुझे मुस्तफा जी उहा ज़ात जेका जानवरनि ऐं पखियुनि सां बि मुझो मुस्तफा प्यार कंदो हिकिड़ो सहाबी अब्दुल्ला इब्न मसऊद नालो मुंहिंजा दोस्त अज़ीज़ ज़मीन ते वियो पखीअ जा
नंढड़ा बचड़ा ॾिठई सुहिणा लॻा झिरकीअ जा बचड़ा ॾाढा प्यारा लॻा वो बचड़ो हथ में खणी दिल में ख्याल तो करे त हिन बचड़े खे मां तात्या थो वञी हिन खे वञी पालिया थो हिन खे सुहिणो खाराईंदुसि हिन खे सुहिणो प्यारींदुसि हिन बचड़े खे तात्या थो हिन जो आवाज़ सुहिणो आहे ओ मुंहिंजा दोस्त अब्दुल्ला इब्न मसूद उन झिरकीअ जे बचड़े खे पंहिंजे घर में रखी करे जीअं दरबार मुस्तफा में पहुतो आहे हबीबन जी दरबार आहे ईअं हिकिड़ो पखी झिरकी आहे जेको हेॾहूं बि लामारा थो ॾे हेॾहूं बि लामारा थो ॾे पंहिंजे ॿोलीअ में चूं चूं करे ॿ टे चकर ॾेई वेठो आहे जीअं जो झिरकी वेठी आहे मुंहिंजे मुस्तफा पंहिंजे साहबा खां पुछियो हो मां मुस्तफा जा गुलाम जी मुंहिंजा आका ॾियो ख़बर हिन झिरकीअ जा बचड़ा कंहिं खया आहिनि मुझे महबूब मुस्तफा सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जे ज़ात फरमायो ओ मुझा सहाबियो ओ मां मुस्तफा जा आशिको ॾिसो पिया त हे झिरकी दाहूं पे थी करे दाह ॾेई रही आहे या रसूल अल्लाह तव्हां जे आशिकन मुझा बचड़ा खया आहिनि ओ मुझा आका मूंखे पंहिंजा बचड़ा वापसि वठी ॾियो अब्दुल्ला इब्न मसूद थी बीठो या रसूल अल्लाह मां उन्हनि खे कुहण जे लाइ न मारण जे लाइ न मां त शौक़ में रहम अची वियो दिल में ख्याल आयो त हिन खे तातड़े वॾो कयां मुंहिंजे मुस्तफा करीम फरमायो जेका बि अंबड़ हूंदी आहे उहा पंहिंजे बचड़े खे कॾहिं बि पाण खां जुदा करणु क़बूल कान कंदी आहे देर न कयो हाणे जो हाणे हे बचड़ा खणी वञे इन जे आखिर में वापस रखी अचो जेॾी महिल अब्दुल्ला बिन मसूद वो बचड़ा रखी वापस मोटियो ॾिसे त मुंहिंजे आका जे अखिड़ियुनि में लुड़क लड़ी रहिया आहिनि या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ओ मुंहिंजा सुहिणा उहे बचड़ा त मां वापस रखी आयो आहियां मुंहिंजे मदीने जे ताजदार फरमायो अब्दुल्ला बचड़ा त रखी आयो आहे पर मां मुस्तफा के करीम रब जो प्यार नजर अची रहियो आहे मुझे मुस्तफा करीम फरमायो ओ मां मुस्तफा जा सहाबियो जेतिरी हीअ बचड़े पंहिंजे सां प्यार करे रही आहे मुंहिंजो करीम रब 70 अमड़नि खां वधीक पंहिंजे बानड़नि सां प्यार कंदो आहे मुसलमान गौर कर जेको मदीने जो ताजदार सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जानवरन जी तकलीफ बर्दाश्त न तो करे सके अखिन जी दाह न तो बुधी सके खुदा त पंहिंजे गुनाहगार उम्मती जा गोढ़ा मुझो करीम मुस्तफा की बर्दाश्त करे सकदो यहूदियानी औरता केरा औरता गला गला केरा यहूदियानी औरता पुटड़ो हिकड़ो आ बचड़ो नंढड़ो आ मुड़स गुज़ारे वयो उन बचड़े के संभाली दिया पंहिंजी जिंदगी बचड़े जे हवाले कंदी आ छो तमाम उहा यहूदीअ जी हुजे या मुसलमान जी हुजे अमीर जी हुजे या गरीब जी हुजे पीर जी हुजे या फकीर जी हुजे पर जेका अमड़ा उहा अमड़ा मुझे मदीने जे मीर जा गुलाम हिकड़े मिनट ला तवज्जह कयो जने मुझे करीम मुस्तफा सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जे ज़ात कहे भी अमड़न जो शान बयान पे कयो त मुझे मुस्तफा करीम ये फरमाए छडियो अल जन्नत तहत अक़दामिल उम्महा मुझे मदीने जे मीर ये कोन फरमायो त जन्नत हाफिज जे मां जे पेरन जे हेठवा मुझे आका ये कोन फरमायो त जन्नत मौलवी जे मां जे पेरन जे हेठवा पीर साहब जे मां जे पेरन जे हेठवा न मुझा दोस्त मुझे मदीने जे ताजदार फरमायो त मां मुस्तफा ऐलान थो कया त जेका रब जन्नत खलकिया मुझे करीम रब उहा जन्नत पैदा
कई आ मां मुस्तफा उन जन्नत के खणी अमड़ जे कदमन जे हेठो रखी तो छड्या मुझे हबीब इहो ऐलान छो कयो जो मुझे मुस्तफा के खबर हुई त हिकड़ा नमाज़ पढ़ंदा ॾाढियूं त रब राज़ी थे रब राज़ी थे त जन्नत मिले हिकड़ा खैरातूं कंदा रब राज़ी थे त जन्नत मिले हिकड़ा ज़कातूं ॾींदा त रब राज़ी थे त जन्नत मिले मुझे करीम मुस्तफा उन जन्नत जे आशिकन खे ॿुधायो